अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। क़ौमी ख़ुद इरादत जो हक़ ऐं सिंधी क़ौम बाबति ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग लिखे थो। दुनिया जूं हालतूं तेज़ी सां तब्दील थी रहियूं आहिनि। फ़लस्तीन खां पोइ कश्मीरी क़ौम पंहिंजे क़ौमी केस खे आलमी सतह ते आणण लाइ शौरी कोशिशूं करे रही आहे। सिंध जी सियासी साञ ऐं लोक ॾाहप खे कमु आणींदे फ़लस्तीन खां पोइ कश्मीर जी क़ौमी हलचल जे नए सिर सरगर्म थियण ते सिंध जे सियासी ॾाहनि खे नज़र रखणु घुरिजे। सिंध जी साञा फ़लस्तीन ऐं कश्मीर क़ौम समेत दुनिया जी हर ग़ुलाम क़ौम जी मुकमिल क़ौमी आज़ादी जी सदाई हामी रही आहे। सिंध जी साञा जी सालनि खां घुर आहे त बिना देर क़ौमी ख़ुद इरादत जे हक़ वसीले कश्मीरी क़ौम खे पंहिंजे फ़ैसिले करण जो हक़ ॾिनो वञे। फ़लस्तीननि खां पोइ कश्मीरी क़ौम ऐं आख़िर में सिंधियुनि समेत दुनिया जूं सभु ग़ुलाम क़ौमूं ज़रूरु क़ौमी आज़ादी माणींदियूं। कामरेड व्लादिमीर इलिच लेनिन हक़ ख़ुद इरादत खे मुकमिल आज़ादी जे हक़ तौरु चिटो कयो आहे। हुन लिखियो आहे त जेके मार्क्सी क़ौमी आज़ादी या क़ौमनि जे हक़ अलहदगी जे हक़ खे नथा मञनि उहे मार्क्सिस्ट नाहिनि। दुनिया जे आलमी सतह ते नुमाइंदगी खां महरूम बेआवाज़ क़ौमनि जी तनज़ीम UNPO जी हिकु वॾी गॾिजाणी पुर्तगाल जे ख़ूबसूरत ॿेट मडेरा में 9 खां 11 मई 2025 ताईं 3 ॾींहं थी हुई। उन में दुनिया जे महकूम क़ौमनि जे इंसानी हक़नि जे अलमबरदारनि, पॉलिसी साज़नि ऐं इल्मी हलकनि क़ौमनि जे हक़ ख़ुद इरादत ते नए सिर वीचार कयो हो। UNPO कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वफ़द शिरकत करे क़ौमनि जे हक़नि लाइ सिंध जी पुरअज़म जदोजहद खे बैन अक़वामी सतह ते उजागर कयो। कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे हिकु जामे ऐं पुरजोश तक़रीर में सिंध जो केस पेश कयो। हुन पंहिंजे ख़िताब में ख़ासि तौर ते रियासती ज़ुल्मनि, वसीलनि जे कब्ज़े, सक़ाफ़ती सुञाणप जी मटासटा ऐं सियासी हक़नि जे इनकार ख़िलाफ़ सिंधी क़ौम जी पुरअमन मज़ाहिमत खे उजागर कयो। डॉक्टर लखू लुहाणे चयो हो त सिंधी क़ौम खे पंहिंजी शानाइती तारीख़ आहे ऐं ख़ुद इरादत जो बि बराबरि हक़ हासिलु आहे। असीं मुआशी इस्तिसाल, जबरी गुमशुदगियुनि ऐं सक़ाफ़ती तौरु मिटजण जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। असांजी जदोजहद पुरअमन आहे, असांजो मुतालबो इंसाफ़ ते ॿधलु आहे ऐं असांजो आवाज़ु ख़ामोश न कयो वेंदो। हीअ कॉन्फ्रेंस उन वक़्तु थी रही हुई जॾहिं दुनिया में आमराणा रवैया, क़ौमी सुञाणपनि जी मटासटा, माहौलियाती तबाही ऐं बैन अक़वामी बेचैनी वधी रही आहे। अहिड़ी सूरतहाल में क़ौमनि जी ख़ुद इरादत वारे हक़ खे नए अंदाज़ सां सम्झणु, मुनज़म करण ऐं अॻिते वधाइण जी अशद ज़रूरत हुई ऐं उहो ई हिन कॉन्फ्रेंस जो मरकज़ी मक़सदु हो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेका UNPO जे पुराणनि ऐं फ़ाल मेंबरनि में हिकु आहे, सिंध जे आवाज़ खे उन आलमी फोरम ते बुलंद कंदे दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त सिंध हिकु तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं सियासी तौर ते धार क़ौम आहे जेका पंहिंजे हक़ ख़ुद इरादत लाइ पुरअमन, मुनज़म ऐं आलमी सतह ते सरगर्म जदोजहद करे रही आहे। हीअ शिरकत सिर्फ़ु निमाइशी न पर आलमी इतिहादनि, इल्मी हलकनि ऐं इंसानी हक़नि जे इदारनि सां अॻिते जे लाॻापनि लाइ हिकु अहम क़दम हुई। सिंध तोड़े दुनिया जे मज़लूम क़ौमनि जे फ़िक्री रहनुमा, एशिया जे अज़ीम इनक़लाबी अॻवान ऐं सिंध सागर पार्टी जे बानी सरवाण मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं ज़फ़र हसन ऐबक पारां तुर्की जे शहर इस्तंबुल मां 15 सेप्टेम्बर 1924 ते जारी कयल मंशूर में तडहुके हिंदुस्तान में शामिल 10 क़ौमनि जे क़ौमी बुनियादनि ते क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि कयल आहे। उन मंशूर जी 100वीं सार जे मौक़े ते सिंध सागर पार्टी पारां 20 सेप्टेम्बर 2024 ते खानाबदोश हैदराबाद में थियल उबैदुल्ला सिंधी फ़िक्री सियासी कॉन्फ्रेंस मंज़ूर कयल ठहराउनि में क़ौमी ख़ुद मुख़्तियारी लाइ हक़ ख़ुद इरादत जी ॻाल्हि पिणु कई वई हुई। कॉन्फ्रेंस जी चौथीं करारदाद मूजिबि असां सिंधी अलॻि क़ौम आहियूं, सिंध असांजो वतन आहे। सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं ख़ुद मुख़्तियारी असांजो क़ौमी हक़ आहे। पुरअमन क़ौमी जमहूरी जाखोड़ वसीले आलमी तौरु मञियल क़ौमी हक़ इदारत ज़रिए सिंध खे
सियासी ख़ुदि मुख़्तियारी, मुआशी मसावात ऐं समाजी इंसाफ़ मुहैया कयो वञे। पाण सिंधियुनि खे पंहिंजी क़ौमी ग़ुलामी जे अंत लाइ दुनिया जे उन्हनि क़ौमनि खां सबक़ सिखणा आहिनि जेके क़ौमी आज़ादी माणे चुकियूं आहिनि। उन्हनि ग़ुलाम क़ौमनि जे हलचलनि खे पिणु इब्यास हेठि आणो आहे, जेके पंहिंजी क़ौमी ग़ुलामी जे अंत लाइ कामयाबु कोशिशूं करे रहियूं आहिनि। फ़लस्तीनी क़ौम तिबी तौरु कुझु फ़ासिले ते आहे, बाक़ी बंगालियुनि, कश्मीरियुनि ऐं बलोचनि सां पंहिंजा वेझा लाॻापा रहंदा पिया अचनि। नाले में आज़ाद कश्मीर में पैदा थियल ताज़ी सूरत हाल ते पाण सिंध जे साञा हवंदनि खे गहरी नज़र रखणी आहे। कश्मीर अवामी एक्शन कमेटी पंहिंजनि मुतालबनि जी मंझताल इस्लामाबाद पुलिस, रियासत ऐं हुकूमत जे साम्हूं आहे। कश्मीर जे अक्सर शहरनि ऐं वसिंजनि में पंहिंजनि मुतालबनि जी मंझताल सरगर्म हलचल हलाई रही आहे। अक्सर शहर ऐं इस्लामाबाद जा लंघ बंदि करे छॾिया आहिनि। हिकु पुरजोश कश्मीरी नौजवान जी तक़रीर सोशल मीडिया ते आम थी चुकी आहे। अवामी जलसे में तक़रीर कंदे इक़्तिदार धड़नि सां मुखातिब थींदे हू चवे थो, हीउ पंजाब नाहे जिते अव्हीं माण्हुनि खे डिॼारींदो, हीउ बलूचिस्तान नाहे जिते अव्हीं माण्हुनि खे गुम करे छॾींदो, हीउ वाना वज़ीरिस्तान नाहे जिते अव्हीं माण्हुनि मथां हेलीकॉप्टर चढ़ाईंदो, हीउ सिंध नाहे जिते अव्हीं वॾेरनि ऐं सरदारनि खां माण्हुनि खे कंट्रोल कराईंदो, हीउ कश्मीर आहे, हीउ जबलनि जी ज़मीन आहे, हीउ तंबर जी ज़मीन आहे। असां सिंधियुनि खे पिणु पंहिंजे क़ौमी मसइलनि जे हल लाइ ॿबरलो वारी हलचल वांगुरु सघारी हलचल हलाइणी आहे। आलमी ज़मीर जे साथ सां पंहिंजनि ॿाहनि जे ॿिल सां आलमी तौरु मञियल हक़ क़ौमी ख़ुदि इरादियत जे हक़ खे कतब आणींदे पंहिंजे क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी समेत सभई हक़ हासिलु करणा आहिनि। उन लाइ घुर्बल सघ हासिलु करण लाइ क़ौमी ॿधी, सघारे सियासी इतिहाद ऐं डिघी जाखोड़ जी ज़रूरत आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।